अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तो आनिसरे आओ हक़ सच न्यूज़। नाज़रीन तव्हां खबर शामिल कंदा हलूं। मेहर खान जिथे मेहर में विलायत अली अलैहिस्सलाम मरकज़ी पाकिस्तान पारां सैयद फातिमा ज़हरा अलैहिस्सलाम जे शान में गुस्ताखी कंदड़ मुल्ला अशरफ आसिफ जलाली खिलाफ़ सैयद ज़ैनुल आबिदीन शाह ऐं सैयद शेर मोहम्मद शाह क्यारी ज़वार अमीर अली ज़रदारी ऐं ज़वार नवीद हुसैन जतोई सैयद शफ़क़त अब्बास सैयद मुज़म्मिल शाह ज़वार इम्तियाज़ शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मेहर बाईपास खां नटहण उस में 1.5 किलोमीटर पैदल मुज़ाहिरो कयो, जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो नेशनल प्रेस क्लब मेहर पहुतो। मुज़ाहिरीन जे हथ में रैली प्लेकार्ड जे बैनर हुआ। उन मौक़े ते उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदड़ मुल्ला अशरफ आसिफ जलाली ते तौहीन रिसालत ऐं तौहीन अहल बैत जो केस दाख़िल करे सरियाम फांसी ॾिनी वञे। हुननि वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं ॿियनि बैनुल अक़वामी तंज़ीमुनि खां परज़ोर मुतालबो कयो आहे त डॉक्टर रसूल करीम साहब जे शान में गुस्ताखी करे मुस्लिम उम्मा जी दिल आज़ारी कई आहे, उन्हनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। नाज़रीन रिपोर्ट करे रहियो आहे फराज़ अहमद लाकीर, हक़ सच न्यूज़ मेहर।